इबरत न्यूज़ सां गॾु सखर खां मां अदान चेक मां हिन सखर जे इलाइक़े लबे मैदान में मौजूदु आहियां। जीअं त गुज़िरियल 2 सालनि जी बारिश सखर में जेकी थी हुई तूफ़ानी बारिश हुई, उन में जेके रोड 28 तक़रीबन रोड तबाहल हुया। अॼु उन्हनि खे सखर मेयर जे तरफ़ां ऐं लोकल गवर्नमेंट जे तरफ़ां ठाहियो पियो वञे। स्ट्रीट लाइटियूं हणी करे ऐं फुटपाथ ते लाइटियूं हणी करे जेके सिंगल रोड हुया उन्हनि खे डबल करे सखर जी आवाम खे रिलीफ पियो ॾिनो वञे। अचो त इन रोडनि जे बारे में सखर जे शहरनि खां पुछूं था त हे सिर्फ़ु इलेक्शन जी वजह सां ठाहिया पिया वञनि या सखर जी आवाम जेके आहे उन्हनि जे नुमाइंदनि खे यादि अची वई आहे। वो सकर शहर जी ख़ूबसूरती ते बिल्कुलु तवजह ॾियनि, पर मयारी ख़ूबसूरती कम हुजनि ऐं इलेक्शन मुहिम खे जेको आहे न ही हथियार तौर तरक़ियाती कम खे इस्तेमालु न कनि। इहो ज़्यादती आहे आम माण्हुनि सां, छाकाणि त क़ौमी ख़ज़ाने जो जॾहिं तव्हां इस्तेमालु कयो था, तव्हांजे मथां इहा ज़िमेदारी आहे तव्हां पंहिंजे उन रूट ऐं तौर तरीक़े सां हर साल इन तरफ़ ध्यानु ॾियो जिथे स्टोन पिचिंग जो कमु थिए थो, जिथे रोडनि खे आरज़ी मरम्मत जो कमु आहे उते आरज़ी मरम्मत कनि, जिथे ड्रेनेज सिस्टम खे बहितर करण जी ज़रूरत आहे उते ड्रेनेज सिस्टम खे बहितर कनि। पर जॾहिं इलेक्शन जा ॾींहं बाक़ी चंद वञी बचा आहिनि, उन वक़्तु जॾहिं ही भले नियत सां ई कमु कंदा हुजनि, पर आम माण्हुनि खे ईअं लॻे थो ॼण माण्हुनि खे कंहिं तरह सां रिश्वत ॾेई कमु कयो वञे। देखो जिस तरीके से ये शहर के अंदर लाइटें लग रही हैं और रोडों की तामीर जारी है, ये खुशाइन है। लेकिन जो है इससे पहले ड्रेनेज के निजाम को इनको दुरुस्त करना चाहिए, क्योंकि आपने देखा होगा हल्की सी भी शहर में बरसात पड़ती है, रोड जो है बिल्कुल ही तबाह और बर्बाद हो जाते हैं। इससे पहले ये कोई मेगा प्रोजेक्ट बना के ड्रेनेज का निजाम बेहतर करें और जो है फिर रोड बनाएं, ताकि जो है ये रोड खराब ना हो। ये नहीं कि हर 6 महीने बाद फिर बजट बजट के बाद बजट लगता है लेकिन रोड फिर खराब हो जाते हैं। पहले ड्रेनेज का निजाम बेहतर करें, उसके बाद रोड बनाएं। लेकिन ये जिस तरीके से आपने देखा कि रोड में लाइटें लग रही हैं और रोडों की तामीर जारी है, ये खुशाइन और अच्छा अमल है। हेतां वञा सखर जी आवाम जा वीचार उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको हे सखर लोकल गवर्नमेंट जो तरक़ियाती कमनि जो सिलसिलो आहे उहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। इन सां गॾु सखर जी आवाम जो हिकिड़ो बुनियादी मसइलो आहे साफ़ पाणी ऐं सेवरेज जो निज़ाम, उनखे बि सही करे सखर जी आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़, सखर।